नाराज़ को लिखिया हुजूर जंहिंजी ख़िदमत में माफ़ी ॾियण लाइ दरख़्वास्त अर्ज़ु कई हुई दरख़्वास्त जो जवाब जमा करायो माफ़ीअ जो जवाब जमा करायो आहे जेको हुजूर जंहिंजी ख़िदमत में पेश करे वञे थो वधीक हुजनि माफ़ी तव्हां हिन में असांखे न लिखियो ही दफ़ा दुआरी आहिनि या सवाबी ये तव्हां हिन में लिखो आहे तव्हां हितां मूं कराची पेश कई बादशाह हुकुम फरमायो हिननि जा होदार पेश न थी विच में लमसम थी वई हलो हीअ मूं वटि कराची पेश थी कराची में बादशाह हिननि त ईअं न आहे त या हिननि ॾोह कयो आहे भॼायो या हिननि खे आज़ादु कयो या त हिन सां तव्हां लिखियलु कोन्हे तव्हां वरी मुख वटि वञो रखो ॿुधाइजो कहिड़ी तव्हांजो तव्हांखे एप्लीकेशन त कान्हे हिन जेका एप्लीकेशन हुई उन में सिर्फ़ 8 नाला हुआ सुभाणे हली 8 ॾिया बुखा चाचा जो सुवाल पुछो त हिन में ज़फ़रमतीअ जो वरामती जो नालो कोन्हे मुंहिंजो जेका एप्लीकेशन तव्हां ॾेई उन में कंहिंजो बि 8 नालो मूंखे तव्हां एप्लीकेशन वाजिनी मूं उन एप्लीकेशन ते लिखी रिपोर्ट कई हुजूरजनि खे बाक़ी रही ॻाल्हि मूंखे इहो इख़्तियार न आहे न मुंहिंजी माफ़ी ॾियण वारो माफ़ी लिखो त सही माफ़ी मिले आम पीसी तव्हां असांजा मुख आहियो तव्हांजो इहो अख़्तियार आहे तव्हां था चओ न कोन थो चवां जमायत सॼी चवंदी तव्हांखे इहो अख़्तियार आहे त असांखे या त तव्हां ॾोही कयो या असांखे सवाबी करे मोकिलियो ॾोही करण या सवाबी करण हुजूर जन जो पावर आहे हलो इहो अख़्तियार आहे न तव्हां हिन असांखे लिखी ॾियो साईं मुंहिंजे सही ॻाल्हि कोन्हे आहे तव्हां पाण फ़ैसिलो कयो त पोइ लिखी रखो न न इहो हाणे तव्हां ॾिसो न इहो तव्हां जेको चओ था हाणे ॿुधायो हुजूर जन जंहिं ॾींहुं साईं आया उन राति मूं इजाज़त घुरी त अचनि था जुमाइत अची थी ऐं असां वटि मिलण लाइ हुकुम छा पाण लफ़्ज़ मूं उन ॾींहुं ॿुधाया पाण फरमाऊं जेको कुझु दरगाह ते थियो कीअं थियो छो थियो कंहिंजे करे थियो उन जी मज़ाक पुछी मूं सभिनी खे ॿुधायो हाणे हींअर बि पी सिंह आई वर्ड कया त उनजो जवाबु तव्हां लिखी ॾियो जेको बि लिखी ॾियो लिखी ॾिनो आहे न लिखी ॾियो त मूं में जी वॾो ई असां वञूं था ही दरख़्वास्त लॻाए छॾींदो त बि असांखे हुकुम मिलियो त वज़ाहत मुख वटि पेश कयो ये माफ़ी न ॾींदो बढ़िया हलो पोइ वज़ाहत को असां पेश करे छॾियो मुख वटि जेका एप्लीकेशन ॾिनी उन ते मूं अर्ज़ु कयो किबला साईं अर्ज़दार सुभाणे मोरू ऐं ठंड ॿियनि हुजूर जी ख़िदमत मुबारक में माफ़ी ॾियण जी दरख़्वास्त जवाब जमा जमा करायो आहे जेको हुजूर जी ख़िदमत में पेश कयो वञे थो वधीक ऐं इहो लिखी सघां न तव्हांखे अख़्तियार तव्हां लिखो त न हिननि उन वज़ाहत में लिखियो आहे त असां ॾोह न कयो तव्हांजी माफ़ी ॾियण फरमाईंदा या तव्हां लिखो त ॾोह वठो लिखी त शइ फ़ैसिलो हमेशह ॿिन्ही खे ॿुधो वेंदो आहे ठीकु आहे न असांजो फ़ैसिलो जेको हक़मत थियो धर्मत थियो जेको असांजो सरज़मीन ते हा ख़बर कान्हे कीअं असांजो हक़मत थियो आहे असांखे शरारतूं कयूं आहिनि माण्हू माराइनि हाणे उहा असां पीस जे वटि वज़ाहत कई आहे त असां बेकसूर आहियूं
अॼु 5-6 महीना थिया, 5-6 महीननि में ॻाल्हि वज़ाहत थी वई हुई त असां माण्हू माराया आहिनि, बगावत कयो, कंहिंखे बचे खे ख़बर हुई। जेकॾहिं असां उहो कयो आहे, का शराब कई अथऊं, बेइज़ती कराई अथऊं, असां खां वठी असां ॿोलीअ जा कंदा। हाणे जेकॾहिं असां जेके नंढो कयो आहे त असां वध में वध इहो आहे त सां कढी था सघूं त असां इन शरारत में ऐं बद इख़लाक़ीअ में बेहुरमतीअ में असांजो को वास्तो न आहे। ॻाल्हि पोइ जेकॾहिं असांखे ॿियो ई था कयो पेनल्टी लिखो, असां हुते बि साथ ॾेई आया, हुते बि साथ ॾियण लाइ चाहियो, वधीक ॻाल्हि करण जो कमु कयो, फ़ैसिलो त ईअं ई थींदो न। मसइलो त दरगाह थियो आहे न, तव्हां कोन कयो आहे, कंहिं बि कयो आहे, पर हाणे मसइले जाइ ख़तम कराइजे न। उहो ॿुधायो न, जंहिं कयो आहे उनखे वञी वठो न। मुंहिंजो भाइट वियो पर हू ॿुधाए न, आऊं वियो आहियां, मुंहिंजो पुटु रिपोर्ट ॾी अथव न, उहा ई थींदी न। मालिक त इहो त कोन्हे त मालिकात जेका रिपोर्ट ॾींदव उहा थींदी न। फैसले जी बि जेका रिपोर्ट ईंदी, जंहिंखे काबू कंदो उनखे काबू आहे, जेको चोर छुटो वेंदो। ॻाल्हियूं डिगियूं कबियूं कोन। जेकॾहिं असां गुहारी आहियूं, असांखे बिहारे गोली हणो, जेकॾहिं न आहियूं असांखे जेका वठो, जेतिरा असांजा माण्हू वास्तेदार राज्यनि में भागनि में जिते चवंदो असां सफ़ाई ॾियण लाइ तयारु आहियूं। असांजो कहण जमायती माण्हू जे हथ कयो अथऊं, का शरारत कई अथऊं, उनखां इहो असां तरफ़ी सॼण जेको फ़ैसिलो कयो आहे, मुख बटायो अथसि या कुझु कयो अथसि, इन मुख जे ख़िलाफ़ आहियूं। ॻाल्हि हुजे त चओ, छाकाणि न ॾींदो पोइ आहे। जेकॾहिं बहाना ठाहिया 100 ॻाल्हियूं पई हलनि, 6 महीना ॿिए ॻाल्हियूं पर लॻियूं। अॼु जेकॾहिं तव्हां वटि आया आहियूं, घणी जो कुदरत आहे, तव्हां चओ 2 ॻाल्हियूं आहिनि, या असांखे चोर करे उथारियो, या असांजी ॻाल्हि वठो। जेकॾहिं साईं वारा इहो चवंदा न त असां साख ॾियण आहियूं, साख जी ही एप्लीकेशन में लिखियलु आहे, असां हुजूरनि जे पैसा लिखियो ही इन वाक्य जी साख था खणनि त असां हिन में मुलवसिल आहियूं। हुजूरनि जे पैसा जो वधीक हुजूरनि जी मालिक आहिनि, फैसले करण वारो घणी आहे। जेका रिपोर्ट मूंखे ॿुधाए एतिरो परे वारो फैसलो आयो आहे कि भई धणी कॾहिं धणी वटि जेका रिपोर्ट हुई उन ख़बर थींदो आहे। मौलवी हुजे, मुख हुजे, फैसलो लिखी उमाणींदो, उन ते ख़बर थींदो। जेकॾहिं तव्हां जेका बि ॻाल्हि लिखंदव माफ़ी ॾिजो, माफ़ी थींदी आहे, बाक़ी जे या उनखे गाइडो त जीअं गाइडो कई अहिड़ा फैसला हूंदा आहिनि जिते रिपोर्ट ॿिन्ही धुरनि जो मौक़ो पेश कयो वेंदो आहे। घणी जजमेंट ईंदो आहे, पेश कबो आहे, तव्हांजो मौक़ो पेश कयो वेंदो आहे। कहिड़ो मौक़ो पेश कयो? असांजो मौक़ो पेश कयो, असांजो मौक़ुफ़ आहे त जेकॾहिं या असांखे तव्हां अॼु 6 महीना थिया, बच्चे खे ख़बर आहे, कंहिंखे ख़बर कंहिंजी बि चोरी थिए थी, कंहिंजो मसइलो थिए थो, उनखे ख़बर कान पवंदी आहे फलाणी चोरी थी, फलाणो ॾोहियो, फलाणे कई आहे, फलाणो थिए थो, कंहिंखे ख़बर कान पवंदी। जेकॾहिं असां तव्हांखे को शिकवा कंहिं माण्हू हुया, असांजे आॾो हाणे ॿिहारंदो आहे, फलाणो माण्हू चए थो तव्हांजे लाइ असां ॾोही, ठीकु आहे। जेकॾहिं न त असां ॿियो ॻाल्हि कान्हे, तव्हां हुते आहे मसइलो त असां खां वठो साथ जेके नथा वठो आहे कुझु वसीलो तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि जा जवाब ॾेई सघूं सिराई असांखे अॼु सफ़ाई ॾियण लाइ
सफ़ाई ॾींदासीं असां छुटी वग़ैरह पोइ असांजी जेको रिपोर्ट आहिनि जे नथा असांखे बेगुनाह कयो पोइ तव्हांजी वरी असांजी क़िस्मत असांखे बुरी नथा कंहिंजे चवण छॾे कोन ॾींदासीं जो असांजो इंशाअल्लाह इहा क़यामत सिधी रहंदी बाक़ी पिया हलंदासीं ज़माने में कंहिंजी धीउ खे नथा त न आहे जेको असांजी बुरी थी छॾाए सघे कंहिंखे मथां कंहिंखे शक हुजे असां कंहिंजी बुरी थी छॾाईंदासीं बाक़ी जेकॾहिं असां न दरगाह जा न असां दरगाह जा दुश्मन थिया आहियूं न जमात जा दुश्मन अॼु जे को साबित करे वञे त असांखे हीअ ॻाल्हि आहे हीअ ॻाल्हि आहे हीअ ॻाल्हि आहे बाक़ी हरू भरू असांखे ॾंढो ॾिठो वञे त बर्दाश्त कंदासीं ठीकु आहे ॿियनि जा बर्दाश्त कयासीं पंहिंजा कंदासीं बाक़ी असांजा भॻवान अॼु भॻवान ॾियण आया आहिनि न त असां केरु आहियूं मुनाज़िरी खे मुद्दे संस्थान मुद्दे कांग्रेस जे मेंबर आहे फैसलो वठनि असां ॼण आहियूं आवाज़ फैसला ॿियो था ॿुधो था ॿई ॻाल्हियूं था ॿियो हुन खां बि बहितरु त साथ वठंदो न असां टियों थी आहियूं साथ ॾींदो छा हिसाब असां नंढो भरींदा बाक़ी ॿियो हाणे जेकॾहिं बहाना करणा त खोड़ बहाना करणु चाहियूं पिया कोन हाणे असांजो शयूं चाहियूं कंदासीं ऐं कंदासीं असांखे हाणे असांखे उहे जमात जो गॾु खाइण पीअण असांजो हा हा नथा रखो त लिखो असां बेगुनाह आहियूं